शेख प्राइमरी उस्ताद आहियां, ताज़ो रिटायर कयो आहे। लिखण पढ़ण सां शौक़ु आहे, हुन पंहिंजे शौक़ खे बरक़रार कंदा था अचूं। ॿिनि दोस्तनि आरत में जू साहिब भई मां चाहींदुसि असांजे जंहिं सिर्फ़ जो नज़ीर सर हुई उहो असांजो शाइर दोस्त आहे, अखियुनि जे हयाती किताब जो ख़ालिद बि आहे, संदसि किताब मार्केट में आयल आहे। ऐं ॿियो जेको अदील लियाकत भट्टी ने चयो उन फिज़िक्स में PhD कई आहे, पर हुनजे वाले साहब जो लियाकत भट्टी इंजीनियर हुयो कुटुंब में, जंहिंजो वॾो नालो हो। उन दौर में 80 वारे ॾहाके में सभिनी सियासी माण्हुनि ऐं अदबी माण्हुनि खे जनरल में पालींदो हो या ताक़त ॾींदो हो। साईं हुनजो ॾींगर आहे, सियासत वर्से में मिली करे टे दर्जे में असां मुफ़त ताल ते गॾु वेठो। साईं अहमद शाह रिपड़ी हायर सेकेंडरी स्कूल में उस्ताद बि आहे। पंहिंजो साईं मदरसो हलाईंदो आहे। ताज़ो जेके आहिनि माना जेके बरसातूं आयूं उन में हिकिड़ी वॾी जेके आहिनि कैंप साईं लॻाई, जंहिंमें तक़रीबन हज़ारनि मरीज़नि जो जेके आहिनि इलाजु कयो वियो ऐं उनखे आम हिकिड़ी कैंप वांगुरु न पर 8 ॾींहंनि ते हलायो वियो ऐं इस्पताल वांगुरु रिहाइश बि ॾिनी वई। ऐं साईं प्रोफेसर अल्ताफ़ भट्टी हुन लियाकत भट्टीअ जे दौर जो जेके आहिनि माना ऐं हिते तक़रीबन हिन तरह में सियासी शऊर जे हवाले सां या फ़क़ीराबाद ऐं गबड़ जो तर इहो साईं महिनतूं आहिनि प्रोफेसर अल्ताफ़ भट्टीअ जूं। ऐं असां चाहींदासीं हाणे त पंहिंजी तक़रीब खे अॻिते वधायूं ऐं मुख़्तसिर जो अॻु में असां चई चुका आहियूं। साईं तुफ़ैल मेमण खे गुज़ारिश कंदासीं लफ़्ज़ तव्हां ॻाल्हायो। सदायती सबका बख न बासे का, जहिड़ी तेड़ी ज़ात जी जुम्बश न आहे जा, मूंसी हले सा जा जीउ मिठो न करे। मिठाई जे खोड़ साड़नि अहिड़ियुनि सिटुनि जो मुतहरक किरदारु ऐं उन सां जेके मुशाबत रखंदड़ असांजो दोस्त साना जो सदर डॉक्टर मक़बूल हालूकोट खे गुज़ारिश कंदासीं त हू हिकिड़ो मुख़्तसिर तारीफ़ साना जो पेश कनि। जीअं त जेके माना अख़बारनि रेडियो टेलीविज़न जे ज़रिए इलाही ॻाल्हियूं पहुतल आहिनि, पर असां चाहींदासीं त उहो मुख़्तसिर साना जो तारीफ़ हुजे ऐं उन खां पोइ चंद ॻाल्हियूं कनि ऐं उन खां पोइ असांजा दोस्त तव्हां खां कुझु सुवाल कंदा। मिड़ई हिन कचहरीअ खे थोरो जेके माना पहिरीं तव्हांजी महिरबानी साईं, पहिरियों मैं सम्झी तव्हां एॾी ख़ुलूस सां हेॾे मुहबत सां हेॾे प्यार सां घुरायो। सो इंट्रोडक्शन कंदो वञा थोरी घणी, पर पहिरीं जीअं सभिनी शाह साईं जे शेरनि सां शुरू कयो त आउं कंदो। शाह साईं चवंदो त के ओॾा ई दूर के दूर को ओॾा सुखणी, के चढ़नि न चिते के विसरनि न मूर, जीअं मैं तुंहिंजी टूर तीअं दोस्त वारा को दिलि। सो ॻाल्हि इहा आहे त असां सिंधी दुनिया जे कंहिं मुल्क में हुजूं, कंहिं बि कुट कुर्श में हुजूं, पंहिंजे धरतीअ जो, पंहिंजे मारवड़नि जो, पंहिंजी ज़बान जो जेको मुहबत आहे उहे असांजे दिलि ते ईअं ई भरायल हूंदा आहिनि जीअं हिकिड़ी नए कुटीअ जा जो सिंग हूंदा आहिनि। सो असां रहूं भले हज़ारे में परे, पर असांजी दिलियूं असांजो रूह हिते ई रहंदो आहे। तो के ख़ुशीअ में के मजबूरीअ में माण्हू इंसान खे पंहिंजो देश छॾिणो पवंदो आहे, परदेस में रहणो पवंदो आहे। उनजा कुझु फ़ाइदा बि थींदा आहिनि, कुझु नुक़सान बि थींदा आहिनि। पर इंट्रोडक्शन कंदो वञा पहिरीं मुंहिंजो नालो डॉक्टर मक़बूल हालूकोट आहे और मुंहिंजो कोट असांजो टंडवाला यार आहे। ऐं जेको मुंहिंजी ट्रेनिंग एज़ अ कैंसर डॉक्टर, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहियां, कैंसर स्पेशलिस्ट आहियां। 1992 खां अमेरिका में रहां थो। मुंहिंजी तालीम जेका हुई शुरू में पहिरियां ॿाहिरि 3 दर्जा मूं ख़ैरपुर में पढ़िया, असांजो वाले साहब गवर्नमेंट सर्विस में हो, सिविल सर्जन हो ख़ैरपुर में। ॿिया 4 दर्जा मेट्रो क्लास में पढ़ियुमि, छाकाणि हुते वाले साहब जी ट्रांसफर थी। उन खां पोइ कराचीअ में NJV स्कूल में तमामु पुराणो स्कूल आहे, सिंधी स्कूल, हिन में मैट्रिक कई ऐं पोइ TJ कॉलेज मां इंटर करे सिंध मेडिकल कॉलेज मां MBBS करे वियुसि अमेरिका में ट्रेनिंग कयो। ऐं गुज़िश्ता 8-10 सालनि खां सना सां बि इन्वॉल्व आहियां, हुते ॿियूं
असांजो कुझु सिंधी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि जिन सां थोरी घणी इंवॉल्वमेंट रही आहे मुंहिंजी। ॾाढी त असां हुते परदेस में रही असांखे जेके ख़बरूं मिलंदियूं आहिनि सिंध जूं, सिंध जे धरतीअ जूं,